मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वॾे में वॾी बीमारी, वॾे में वॾो मर्ज़ ऐं वॾे में वॾी गंदगी जेकी उन क़ौम जे अंदरि लधी वई, उहा इहा गंदगी हुई जो छोरेबाज़ी जे तरफ़ उहा क़ौम माइल थिए पई। इहो अहिड़ो त बुरो फेल हुयो, अहिड़ो त इहो बुछड़ो फेल आहे ऐं कबी फेल आहे, जो इन ज़माने जे अंदरि लूत अलैहिस्सलाम जॾहिं उन क़ौम सां मुखातब थिया ऐं लूत अलैहिस्सलाम खे इल्मु थियो त क़ौम इन जेको आहे बदमाशी जी तरफ़ ज़्यादा जेको आहे फैले थी ऐं ज़्यादा इन जी तरफ़ फोकस करे थी, त लूत अलैहिस्सलाम फरमाद हे जेकी तव्हां शइ आंदी आहे त तव्हां खां पहिरियां कॾहिं बि दुनिया जे अंदरि पूरे जहान जे अंदरि अहिड़ी बुराई कंहिं क़ौम जे अंदरि असां ॾिठी न आई। ऐं अहिड़ी तरह कंहिं नबी जे नाफ़रमान क़ौमियूं पोइते बि हुयूं, पर कंहिं नबी जे पोयां जेकी क़ौमूं हलनि पियूं या जेके नाफ़रमान हुयूं न, त उन्हनि जे त ॿिया मर्ज़ हुया ज़्यादा, घणियूं जेको ख़राबियूं हुयूं, यानी ज़ानी हुया, बदकार हुया, शराबी हुया, कातिल हुया, असां मुशरिक हुया। बाक़ी लूत अलैहिस्सलाम फरमाद हे जेकी तव्हांजे अंदरि जेकी बुराई लधी वई आहे न, त इहा पूरी दुनिया जे अंदरि पूरे आलम इंसान जे अंदरि कंहिं खां बि सादरी न आई ऐं वॾो इहो बुछड़ो कमु आहे। त लूत अलैहिस्सलाम खे फरमायो तव्हां वॾा पाक माण्हू आहियो, वॾा पाकीज़ा माण्हू आहियो, तव्हां हीअं कयो असांजी बस्ती खां निकिरी वञो, असांजे इलाइक़े खां ॿाहिरि निकिरी वञो ऐं ॿिए हंधि वञी करे तव्हां राज शुरू कयो। त लूत अलैहिस्सलाम फरमायो ॾिसो अल्लाह ताला ॾिसो इंसान जी ख़्वाहिश जेकी पूरी करण जे लाइ अल्लाह ताला हिकु ज़रियो बणायो, उहो ज़रियो अल्लाह ताला औरत खे बणायो आहे। औरत खे ज़रियो अल्लाह ताला इन करे बणायो आहे त इन जे अंदरि ॿ फ़ाइदा आहिनि। हिकु नंबर ते फ़ाइदो कहिड़ो आहे त इन तव्हांजी ख़्वाहिश बि जेको आहे पूरी थींदी, कंहिं क़िस्म जो कोई गुनाह बि न आहे। ॿिए नंबर ते इंसानियत जो सिलसिलो हितां उभरंदो। त लूत अलैहिस्सलाम फरमायो तव्हां वञी करे ख़्वाहिश पंहिंजी औरतुनि सां पूरी कयो, त हो चवनि पिया असां औरतुनि सां असांजी मेल जो लॻे ई नथी, असां माइल ओॾे थींदासीं बि न। त लूत अलैहिस्सलाम फरमायो मां पंहिंजी नियाणियुनि सां तव्हांखे निकाह थो करायां। छा फरमायूं? मां पंहिंजी नियाणियुनि सां तव्हांजो निकाह थो करायां। इशारो ॾींदो क़ौम वारियूं जेके बि औरतूं आहिनि इहे मुंहिंजियूं नियाणियूं आहिनि, इन्हनि सां तव्हांजो निकाह करायां थो, हिते वञी करे पंहिंजी ख़्वाहिश ऐं ज़रूरत पूरी कयो। त हो जेके वॾा बदमाश हुया, उन्हनि जो त औरतुनि जे तरफ़ त असांजी ज़ाती दिलि लॻंदी बि न आहे। असां जेको छोरनि जे पोयां जेको असां वञूं था न, इन जे अंदरि असांखे ज़्यादा जेको सुकून ऐं राहत मिले थी। त लूत अलैहिस्सलाम फरमायो त इहो जेको वॾो बुछड़ो फेल आहे, वॾो कबी फेल आहे। अल्लाह जो अनक़रीब तव्हांजे मथां आज़ाब जेको हलंदो ऐं पोइ ख़ुदा जो जॾहिं आज़ाब ईंदो आहे न, त का क़ौम जेकी आहे पोइ उनखे कंट्रोल न करे सघंदी आहे, का क़ौम जेको आहे उनखे कंट्रोल न करे सघंदी आहे। त असांजे अल्लाह जो करणु इहो थियो त अल्लाह ताला फ़रिश्ता मोकिलिया, अल्लाह ताला फ़रिश्ता मोकिलिया। त हिकु त जेको इन्हनि जे अंदरि गुनाह इहो हुयो त छोरेबाज़ी वारो, ॿिए नंबर ते डाकू बि हुया, यानी चोर, धाड़ेल। हे धाड़ेल बि ईअं कंदा आहिनि त रस्तनि ते वञी करे यानी माण्हुनि जो सामान चोरी कंदा आहिनि न, माण्हुनि खे अॻुवा कंदा आहिनि न। त क़ौम लूत जे अंदरि ॿियो फेल कहिड़ो हुयो त उहो डाकू हुया, चोर हुया, धाड़ेल हुया। ॿिए नंबर ते फॉल्ट इहो। टे नंबर ते किताबनि जे अंदरि अचे थो त उहो कबूतर जा बि शौक़ीन हुया। छा हुया? कबूतर जा शौक़ीन, यानी कबूतर उॾाइण में, उन ते शर्त रखण में, इहा बि उन्हनि में वॾो कबाद ऐं फेल हुयो। ॿिए नंबर ते फासिक ऐं फाजर बि हुया। फासिक हुया, चोरनि जी तरफ़ माइल हुया, अहिड़ी तरह धाड़ेल हुया। ऐं इन खां अलावा यानी दुनिया जे अंदरि जेके बि गंदगियूं आहिनि न, जेके बि मर्ज़ आहिनि न, उहे क़ौम लूत जे अंदरि समायल हुया। त लूत अलैहिस्सलाम बार बार उन्हनि खे नसीहत कंदो रहियो, ए क़ौम वारो अल्लाह जी नाफ़रमानी न कयो। अल्लाह जो अहिड़ो जेको अज़ाब ईंदो न, जंहिंमें पोइ तव्हां बची बि न सघंदव, तव्हांजा वॾा बि न बचंदा, तव्हांजा नंढा बि न बचंदा। हे सख़्तु जेको आहे लूत अलैहिस्सलाम तक़रीर कई उन क़ौम जे अंदरि। त उन्हनि चयो त तव्हां थींदा कहिड़ो जेको असांखे इन फेल खां रोकियो था, तव्हां असांजे इलाइक़े खां निकिरी वञो। ऐं लूत अलैहिस्सलाम भाटियो हुयो इब्राहिम अलैहिस्सलाम जो। पहिरियों इराक़ जे अंदरि राश हुई, इराक़ खां बाद में सुदूम शहर जे अंदरि आया, जिते इहे क़ौम लूत वारा माण्हू हुया। सुदूम शहर जे जीअं अंदरि आया त हिन सुदूम शहर जे अंदरि वॾा माण्हू फासिक ऐं फाजिर हुया। ऐं हिते अची करे उन्हनि जेको पंहिंजो पड़ाल विधो ऐं गुनाह ऐं अहिड़ी तरह मासीअ जे अंदरि घिरंदे रही क़ौम।
पोइ अलाह ताला फ़रिश्ता मोकिलिया इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे फ़रिश्ता आया। इब्राहिम अलैहिस्सलाम खे फ़रमायो त तव्हांखे मुबारक हुजे, अलाह ताला तव्हांखे पुटु अता कंदो। त इहा ॻाल्हि जीअं जो इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी ॿुधी त हुन चयो त हाय मुसीबत मुंहिंजे लाइ, हे 93 साल जी उमिरि में या 90 साल जी उमिरि में मूंखे जेको हाणे पुटु थींदो, हे अजीब ग़रीब ॻाल्हि आहे। ऐं अहिड़ी तरह चऊं त न, इब्राहिम अलैहिस्सलाम खे फ़रमायो त अलाह जेके औलाद ॾींदो आहे न, त दुनिया जी का ताक़त रोके नथी सघे। तव्हांखे अलाह ताला जेको आहे पुटु ॾींदो इस्माइल। ऐं अहिड़ी तरह इहा बिशरत ॾेई करे पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम पुछा कयो त हाणे काॾे था वञो? फ़रिश्तनि खां पुछे की हाणे तव्हां काॾे था वञो? उन्हनि चयो त असां लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे तबाह था करणु वञूं। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे तबाह करण था वञूं। त इब्राहिम अलैहिस्सलाम फ़रमाए त लूत अलैहिस्सलाम त अलाह जो नेक बंदो आहे ऐं बरगुज़ीदा बंदो आहे ऐं मुंहिंजो भाइटियो बि आहे। त उन चयो त सिर्फ़ु जेको लूत अलैहिस्सलाम पाण, उन सां गॾु उन जूं न्याणियूं, बाक़ी उनजी घरवारी पोइ तबाह थींदी, उनखे ख़ुदा तबाह कंदो। अलाह ताला उनखे उनजे अहल मां कटे छॾियो आहे। हाणे असां वञूं था उन्हनि जी तरफ़। त अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम फ़रमायो त तव्हां न वञो, उन क़ौम जे मथां अज़ाब न कयो। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे फ़रमायो त जॾहिं अलाह जो अमर अची चुको आहे न, त पोइ हाणे असां पोइ ते मोटण वारा न आहियूं। असां उन क़ौम जे मथां अज़ाब आणींदासीं। ऐं साईं क़ौम वारनि में दाख़िल थिया। फ़रिश्ता आया लूत अलैहिस्सलाम वटि। कहिड़ी कंडीशन में? बिल्कुलु नौजवान यंग कंडीशन में आया। बिल्कुलु सुहिणा छोकिरा यंग थी आया, न ॾाढ़ी न कुझु, बिल्कुलु सुहिणा हसीन जमील। जीअं जो घर में पहुता ऐं लूत अलैहिस्सलाम खे चवंदा असां तव्हांजा महिमान आहियूं, असां तव्हां वटि रहंदासीं। त लूत अलैहिस्सलाम जे मथां हिकिड़ो वॾो ईअं सम्झो पहाड़ टुटी पियो। त लूत अलैहिस्सलाम खे ख़बर हुई न, हे क़ौम बदमाश, हे जेके ज़लील क़ौम वारा आहिनि, त हे हाणे हिन मुंहिंजे महिमाननि खे त छॾींदा बि न। लूत अलैहिस्सलाम खे इहो तजुर्बो थियल हुयो न, त हे जेके बदमाश आहिनि न, हे हाणे मुंहिंजे महिमाननि खे बि न छॾींदा। ऐं अहिड़ी तरह जीअं जो लूत अलैहिस्सलाम हिन खे पंहिंजे कमरे जे अंदरि कयो ऐं दरवाज़ो बंदि करे छॾियईं। ऐं अहिड़ी तरह पोइ लूत अलैहिस्सलाम छा फ़रमायो, चए अॼोको जेको ॾींहुं आहे न, मुंहिंजे मथां तमामु ॾुखियो ॾींहुं आहे। फ़रिश्तनि खे चई अॼोको जेको ॾींहुं आहे न, ज़िंदगी में कॾहिं बि मां पंहिंजे मथां अहिड़ो ॾुखियाई महसूसु न कई आहे जेकी अॼोके ॾींहं जे अंदरि कई आहे। तव्हां महिमान आहियो, तव्हां अमानत आहियो मुंहिंजे लाइ, पर मूंखे ख़ौफ़ थिए थो हे क़ौम वारा तव्हांखे न छॾींदा। ऐं फ़रिश्तनि फौरी तौरु न ॿुधायो त तव्हां जेको आहे न, असां कहिड़ियूं, असां फ़रिश्ता आहियूं। फ़रिश्ता वाली ख़ामोशी इख़्तियार कई। साईं अहिड़ी तरह लूत अलैहिस्सलाम जी घरवारी वई ऐं क़ौम वारनि खे ॿुधाईं त असां वटि हिकिड़ा महिमान आया आहिनि जेके तमामु वॾा हसीन आहिनि, जमील आहिनि। ऐं फौरी तौरु जेको लूत अलैहिस्सलाम वटि पहुचो ऐं महिमान पंहिंजा वसूल कयो। हो साईं क़ौम वारा, क़ुर हकीम ईअं थो अचे थो, क़ौम वारा जेके आहिनि न, वॾी उमिरि जा नौजवान टपा ॾींदा ऐं भॼंदा जेको लूत अलैहिस्सलाम जे घर जी तरफ़ आया। दौड़ लॻाई उन्हनि, स्पीड में आया ऐं भॼंदा भॼंदा अची करे लूत अलैहिस्सलाम जे दरवाज़े खे खड़कायूं। चए हे कहिड़ो कानून आहे, ॻोठु असांजो, इलाइक़ो असांजो, ऐं असांजा महिमान रहे तूं। लूत अलैहिस्सलाम फ़रमायो हे मुंहिंजा महिमान आहिनि, महिरबानी कयो इन्हनि में हथु न विझिजो। चए न, तोखे लूत अलैहिस्सलाम खे फ़रमायो तोखे ख़बर न आहे त असां कहिड़ी शइ जा प्यासी आहियूं। यानी फुल इशारो ॾिनो त असां छोरेबाज़ी जी तरफ़ जेको माइल थींदासीं ऐं इहे असांजे हवाले करे असां हिन सां बदफ़ैली कयूं। हे साफ़ अल्फाज़नि में फ़रमायूं। ऐं अहिड़ी तरह न मुड़िया लूत अलैहिस्सलाम जे दरवाज़े खे लतूं हणणु शुरू कयूं ऐं धिका ॾियणु शुरू कयूं ऐं भञणु शुरू कयूं। हाणे हिते फ़रिश्तनि जेको पंहिंजी असुली कंडीशन जेको ज़ाहिर कई, छो त अलाह ताला जॾहिं अमर ईंदो आहे न, अलाह जी ताक़त ईंदी आहे न, पोइ अलाह ताला कॾहिं फ़रिश्तनि जे हथ खां बि ॾेखारींदो आहे इहो अमल। त साईं जीअं जो दरवाज़े खे भञणु शुरू कयूं न, लतूं हणणु शुरू कयूं, त अहिड़ी तरह फ़रिश्तनि सिर्फ़ु जेको आहे उते बीठा दरवाज़े ते। बीहण जे करे असरु इहो थियो त क़ौम लूत जे अंदरि जेके पोड़ा हुया, जेके छोरेबाज़ी जी तरफ़ ज़िना कनि पिया, जेके उन जे पोयां नौजवान हुया, जंहिं बि दरवाज़े खे हथ हयूं, लत हयूं न, त अलाह जो उन्हनि जे मथां कहिड़ो अज़ाब आयो, अलाह ताला उन्हनि जी अखियुनि खे मसक करे छॾियो। हाणे मसक तफ़सीर हाणे ॿुधिजो, मसक छा खे चइबो आहे? मसक उनखे चइबो आहे, मलियामेट उनखे चइबो आहे, अखियूं जेके उन्हनि जूं ईअं थी वियूं जीअं को अखियुनि जो हिते निशानी न हुजे, ख़ाली चमड़ो हुजे। हुन जूं अखियूं ईअं थी वियूं। जंहिं बि दरवाज़नि खे अची करे लतूं हुयूं ऐं जेके चवनि पिया असांखे इहे फ़रिश्ता असांखे ॾियो त असां हिन सां माज़ल्ला यानी महिमान सां बदफ़ैली कयूं,
त जंहिं बि लतूं हुयूं ऐं जंहिं बि हथ हुयूं दरवाज़े खे, अलाह जो अज़ाब इहो आयो उन्हनि जे मथां त उन्हनि जूं अखियूं मलाए मेट थी वियूं, उन्हनि जूं अखियूं बाक़ी न रहियूं, अखियुनि जी जॻह ते निशान ईअं थी विया, हे जीअं साईं मुंहिंजो चमड़ो ॾिसो, ॻिटो ॾिसो, हाणे ॻिटे में को अखि जो निशान आहे, हुननि जी अखि बि जेको आहे ॻिटे जे मुशाबे थी वई। यानी कंहिं क़िस्म जी ख़बर न पई पए त हिननि खे कंहिं दुनिया जे अंदरि अखि हुई या न हुई। हे अलाह ताला जो अज़ाब पहिरियों हुननि जे मथां आयो। त पोइ हिते लूत अलैहिस्सलाम खे फरमायो त अच्छा तूं जादूगर घुराया आहिनि, असां ॾिसूं था तोखे, मोटी था चऊं। हे कुमार वरी जेको आहे पंहिंजे इलाइक़े अंदरि भॻा ऐं चए मोटी चवणो हे जादू जो असरु आहे जेको कुझु टाइम खां बाद में लही वेंदो। हुननि ईअं सम्झो जादू जो असरु जेको कुझु टाइम खां बाद में लही वेंदो, पर साईं लथो न। हे अलाह जो अज़ाब हुयो। हे जीअं जो ज़ानी जेके छोरेबाज़ी में ज़िना कनि था, जीअं जो पंहिंजे ॻोठनि ताईं पहुता, ऐं लूत अलैहिस्सलाम खे पोइ फ़रिश्तनि हक़ीक़त ॿुधाई त असां अलाह जी तरफ़ां आया आहियूं, असां अलाह जा फ़रिश्ता आहियूं, अलाह जे अमुर सां आहियूं, तव्हां ऐं तव्हांजूं न्याणियूं हिन ॻोठ खां निकिरी वञो, बाक़ी तव्हांजी घरवारी पोइ ते रहिजी वेंदी। महल सां निकिरी करे जान छॾियो। हिन क़ौम जे मथां अलाह ताला अज़ाब जेके नाज़ुल करे छॾियो आहे। त लूत अलैहिस्सलाम पुछा कयो त कहिड़े टाइम अज़ाब था आणियो, कहिड़े टाइम अज़ाब था आणियो? त फ़रिश्तनि जो सुबुह जे टाइम अज़ाब था आणियो। त लूत अलैहिस्सलाम फरमायो सुबुह अञा परे आहे। एतिरो बेज़ार थिया क़ौम खां, सुबुह अञा परे आहे। त फ़रिश्तनि जो कंहिं क़िस्म जो सुबुह परे न आहे। तूं रुगो पंहिंजे हिन ॻोठ खां निकिर ऐं तूं वञी पंहिंजी मंज़िल ते पहुच, ॾिसजांइ हिन क़ौम वारनि खे कीअं था असां तबाह कयूं ऐं कीअं था ख़तमु कयूं। लूत अलैहिस्सलाम पाण उन जूं न्याणियूं निकितियूं ऐं पोइ ते ॿुधायूं त पोइ ते नसीहत कयोसि, पोइ ते ए लूत अलैहिस्सलाम तोखे न आहे ॾिसणो इन क़ौम वारनि खे, बसि तूं निकिरी वञ, बाक़ी तुंहिंजी घरवारी पोइ ते रहिजी वेंदी। घरवारी खे तूं बि हल। घरवारी चयो मां न हलंदुमि, मां पंहिंजे घर खे कीअं छॾियां, मां पंहिंजे घर खे बिल्कुलु बि न छॾींदुमि, मां पंहिंजे घर में वेठी हूंदुमि। हल साईं, उहो घरवारी हुते घर में वेठी। लूत अलैहिस्सलाम क़ौम खां निकिरी वियो, ॻोठ खां निकिरी वियो ऐं अहिड़ी तरह जीअं अज़ाब जो टाइम जेको मुक़ररु हुयो अलाह जे तरफ़ां, उन टाइम फ़रिश्तनि बीह करे 3 अज़ाब ॾिना। सभ खां पहिरियां फ़रिश्तनि, सभिनी फ़रिश्तनि ख़तरनाक हिकिड़ी चीख लॻाई क़ौम लूत जे मथां, वॾी हिकिड़ी दांह कयूं। उन दांह जो रिज़ल्ट इहो निकितो त उन्हनि जे नौजवाननि जा, उन्हनि जे वॾनि जा, उन्हनि जे औरतुनि जा, उन्हनि जे मर्दनि जा, सभिनी जा एट ए टाइम फाटी पिया, मरी विया, टोटली उते ई मरी विया, सिर्फ़ु हिकिड़ी चीख में। अलाह ताला फरमाए जेको फेल तव्हां बुरो कयो आहे न, सिर्फ़ु इहो अज़ाब न आहे, अज़ाब इन खां अलावा ॿियो बि आहे। हे सभिनी जा उते ई फाटी पिया, उते ई मरी विया, ज़मीन निकिरी पिया क़ौम लूत वारा। इन खां बाद में ॿियो अलाह ताला फरमाए ॿियो बि अज़ाब ॾियणो आहे। हे त नॉर्मल ॻाल्हि आहे, ॿियो बि अज़ाब ॾियणो आहे। अलाह ताला इन पूरे ख़िते खे खणायो, पूरे ॻोठ खे खणायो। फ़रिश्तनि खे चवंदो इन टुकड़ी खे ई खणोसि ऐं टुकड़ी खे खणी करे आसमान जी कीअं बुलंदी ते खणी अचे ऐं पोइ हिनखे उबतो करे ज़मीन जे अंदरि दसाए छॾियोसि। त फ़रिश्तनि उन पूरी टुकड़ी खे खयो अलाह जे अमुर सां ऐं आसमान जे कंहिं हद ताईं खणी करे इनखे ऊंधो करे उन ई ज़मीन ते लॻाए वियो। हाणे ज़मीन जे कंहिं अंदरि हेठि हिसे में धसिजी विया। हे ॿियों अज़ाब, अञा जेको ख़ुदा अज़ाब जेको टारियो न आहे। अञा टियों अज़ाब, फ़रिश्तनि खे हुकुम थियो त इन्हनि जे मथां पथर वसायो। इन जे मथां छा वसायो? इन जे मथां पथर वसायो। त अहिड़ी तरह फ़रिश्तनि छा कयो? अलाह जे अमुर सां उन क़ौम जे उन ख़िते जे मथां पथर खे वसाइणु जेको शुरू कयो, पथर खे वसाइणु शुरू कयूं। त हे अलाह ताला इबरतनाक, हे अलाह ताला ख़तरनाक अज़ाब कंहिंखे ॾिनो? क़ौम लूत वारे बंदनि खे ॾिनो। वॾे में वॾो फॉल्ट उन्हनि जे अंदरि जेको हुयो न, उहो छोरेबाज़ी वारो हुयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इन फेल जे अंदरि मुलविज़ आहे, ए उम्मत वारो कन खोलियो ऐं चङी तरह ॿुधो, अलाह जी लानत हूंदी आहे उन बंदे जे मथां। ॿिए नंबर ते जेको इहो फेल जे अंदरि मुलविज़ आहे, पहुचाए मर्द ॿई पाण में छो हुजनि, जेको मुंहुं कारो करे थो ऐं जंहिंजो मुंहुं कारो करे थो वञे, इन ॿिन्हिनि खे क़तल करे छॾियोसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो ज़मानो हुयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो छा हुयो? ज़मानो हुयो। उन ज़माने जे अंदरि कुझु हिकिड़ा अरबन जा साइड वारा ॻोठ जा इलाइक़ा हुया। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खे मैसेज पहुतो त इहे ॻोठ वारा जेके साइड वारा रहनि था न, इन्हनि जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहे चवनि था औरतुनि सां निकाह न कंदासीं, छोरनि सां जेको निकाह कंदासीं। त अबू बकर सिद्दीक़ तमामु वॾे साहिबनि खे घुरायो ऐं साहिबनि खे पुछा कई त हाणे इन्हनि खे कहिड़ी सज़ा ॾियूं जेके चवनि था औरतुनि सां निकाह न कंदासीं बल्कि छोरनि सां निकाह कंदासीं।
इनखे कहिड़ी जेको सज़ा ॾियूं? कहिड़ी? हज़रत अली साईं मौजूदु बाज़ जलील क़दर साहब आहे, मशवरो कयो हिकिड़ो, चई इन्हनि खे पकिड़े करे इन्हनि खे ज़िंदा साड़ींदासीं, इन्हनि खे छा कंदासीं? ज़िंदा साड़ींदासीं। अलाह जे नबी जी हदीस बि, अलाह जे नबी फरमायो जेको क़ौम लूत वारे फेल में मरे थो, क़यामत ॾींहुं जीअं उथंदो ख़ुदा जी लानत इन बंदे जे मथां हूंदी। ऐं ॿिए नंबर ते छा थींदो? अलाह इन जे तरफ़ रहमत जी नज़र ई न कंदो। ऐं मरे थो, मरण सां जेको लानती थी करे पोइ थो मरे। हे तमामु वॾियूं वईदूं जेको आहे हे आयूं आहिनि हे छोरीबाज़ीअ तरफ़। हालांकि सख़्ती सां मना कयो आहे इस्लाम जे अंदरि। तव्हांजूं घर वारियूं हिलाल आहिनि तव्हांजे लाइ, तव्हांजूं घर वारियूं छा आहिनि? हिलाल आहिनि तव्हांजे लाइ। अलाह ताला निकाह जे करे औरतुनि खे हिलाल करे छॾियो आहे। अलाह ताला रस्ता ॿुधाए छॾिया नबी जे वास्ते सां। अलाह जे नबी फरमायो ए साहबा, ए तमामु मुस्लमानों, पंहिंजी ज़रूरत खे उन जॻह ते पूरी कजो जंहिं जॻह तां उन जो सिलसिलो ज़्यादा वधे थो। उन जॻह ते वञी करे पंहिंजी ज़रूरत जेका पूरी कयो। इन में छा थींदो? हिकु तव्हांजी नफ़सानी ख़्वाहिशात पूरी थींदी। ऐं ॿिए नंबर ते फ़ाइदो छा थींदो? ॿिए नंबर ते फ़ाइदो इहो थींदो त इंसानी नस्ल हितां उभरंदो। यार क़ुरान हकीम में अलाह ताला छा फरमायो? अलाह ताला फरमायो ए ईमान वारो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो वियो त औरत खे जंहिं टाइम हेज़ अचे थी त पोइ औरत सां सोबत कजे या न कजे? औरत खे छा सिर्फ़ु हेज़ म वारी जंहिंखे चइबो आहे, सिंधी जे अंदरि महीनो चइबो आहे। सुवाल कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त अलाह ताला हुनखे क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो। अलाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जो हेज़ जी हालत में घर वारनि जी तरफ़ न वञो। छाजे करे? अलाह ताला फरमायो इहा हिकु गंदगी आहे, इहा गंदगी आहे, कंहिं क़िस्म जो न वञो। ऐं जेकॾहिं कोई बि मुस्लमान वियो ऐं चई छाजो गुनाह आहे, इहो मुस्लमान तजदीद ईमान करे इहो मुस्लमान काफ़िर थी वियो आहे। अलाह तो रोके न। हिकिड़ी शइ ॾिसो, अलाह तो फरमाए, अलाह ताला फरमाए न वञो, हेज़ जी हालत में घर वारनि सां सोबत न कयो। या अलाह छाजे खां? अलाह ताला फरमाए इहा गंदगी आहे, इहो खून जेको अचे थो न, हे गंदगी आहे, इन तरफ़ फोकस कयो ई न। जॾहिं तव्हांजूं घर वारियूं पाक थियनि, जॾहिं तव्हांजे घर वारनि खां हेज़ ख़तमु थी वञे ऐं उहे पाकाई इख़्तियार कनि, हाणे तव्हांजे लाइ हिलाल, हाणे वञो इन्हनि जी तरफ़, हाणे इन्हनि जी तरफ़ वञो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में यहूदी छा कंदा हुआ? औरतुनि खे हेज़ अचे, औरतुनि खे हेज़ ईंदो न, पोइ यहूदी छा कंदा हुआ त औरतुनि पंहिंजनि खे झंगल में कढी छॾींदा हुआ। औरतुनि खे चवंदा निकिरी वञो, तव्हां घरनि मां निकिरी वञो, हाणे तव्हां पलीत हुयो, तव्हांखे रखिणो ई न आहे। त औरतुनि खे चवंदा हाणे तव्हां झंगल में निकिरी वञो। केरु कंदा हुआ? यहूदी कंदा हुआ। ऐं कंदा हुआ ईअं छॾे ॾींदा हुआ। जॾहिं औरतुनि जो हेज़ पूरो थींदो पोइ उनखे घर में विहारींदा हुआ। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा, बिल्कुलु इहो न आहे करिणो। इस्लाम एतदाल ॿुधायो आहे। तव्हांजे घर वारनि खे हेज़ आयो आहे न, उनखे घर में ई रखिणो आहे। उनखे किथे रखिणो आहे? घर में ई रखिणो आहे। उनजे हथ जी मानी बि खणणी आहे, पचाई उहा मानी, उनजे हथ जो पाणी बि पीअणो आहे, हिकिड़ो बिस्तरो आहे, गॾु सुम्हणो बि आहे। पर जेको आहे अलाह सिर्फ़ु रोकियो आहे, जिमा खां रोकियो आहे। अलाह ताला जिमा न आहे करणी कंहिं क़िस्म जी। छाजे करे? उहा हिकु गंदगी आहे। बाक़ी औरतुनि खे इज़त उहा एॾी बि, बाक़ी यहूदियुनि वारो कमु न आहे करिणो। जीअं यहूदी जेको हेज़ जे अचण सां पंहिंजे घर वारनि खे ॿाहिरि कढी छॾींदा हुआ, त ईअं जेको आहे उहो न आहे करिणो। ॾिसो इस्लाम जंहिं शइ जो बि हुकुम कयो आहे न, इस्लाम गैरत वारो हिकिड़ो मज़हब आहे। इस्लाम हमेशह जेकी ॻाल्हि कई आहे न, इन जे अंदरि बंदे जो नुक़सानु रखियलु आहे। अलाह ताला सिर्फ़ु ॾिसो हेज़ खां रोकियो आहे त हेज़ जी हालत में घर वारनि तरफ़ न वञो। छाजे करे? अलाह ताला फरमायो इहा गंदगी आहे। ऐं जेको बंदो मोह ई गंदगी में आणे, अलाह ताला सिर्फ़ु इन खां रोकियो न, गंदगी निकिरी वञे, इहा गंदगी क्लियर थी वञे, पोइ घर वारनि जी तरफ़ वञो। ऐं हिकिड़ो जेको मुस्लमान हाणे ई जेको पंहिंजो मोह जेको गंदगी में, उन बारे में छा हुकुम हूंदो? इन करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांजी घर वारियूं आहिनि तव्हांजे लाइ हिलाल, उन रस्ते तरफ़ हिलाल आहिनि जितां औलाद जो सिलसिलो वधे थो। बाक़ी इन खां बाद में जेको ॿियो तरीक़ो आहे, ॿियो जेको रस्तो आहे, जेको कंदो लानत जो मुस्तहिक़ आहे, लानती बंदो आहे, मलऊन बंदो आहे। अलाह जी रहमत इन तरफ़ क़यामत ॾींहुं फोकस थींदी ई न, अलाह इन तरफ़ मुतवज थींदो ई न। छाजे करे? इहा हिकु गंदगी आहे। इन तरफ़ माइल जेको बि अगरि बंदो थींदो नुक़सानु ॾिसंदो, दुनिया में बि आख़िरत में बि नुक़सानु ॾिसंदो। तव्हां पाण ॾिसो, हे इस्लाम आहे, हे इस्लाम हमेशह। ऐं अलाह ताला क़ुरान हकीम में बि फरमायो, अलाह ताला फरमायो जेके मां पसंदि उनखे कंदो आहियां, जेके पाक बंदा आहिनि, जेके पाकाई खे इख़्तियार कनि था न, मां उन्हनि खे ई पसंदि कंदो आहियां। बाक़ी पलीत बंदनि खे मां पसंदि ई न आहियां कंदो। हे क़ुरान हकीम जे अंदरि अलाह ताला फरमायो। त मां बार दोस्तो क़ौम जे अंदरि जेको क़ौम लूत वारो जेको फेल आहे, हे वॾो फॉल्ट आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह
उन ॻाल्हि कई त अगरि कोई बि हिन प्लेनेट अर्थ ते अगरि छोरेबाज़ी वारो उहो कमु थो करे, उनखे सज़ा इहा ॾियो त उनखे हिकिड़ी भित जे हेठां बीहारियो, ऐं जंहिंसां उन ज़िना कई आहे छोरे सां, उनखे बि भित जे हेठां बीहारियो जेकॾहिं उहो उनजे अंदरि मुलविज़ आहे, जेकॾहिं मज़लूम न आहे। पोइ उन ॿिन्हिनि खे बीहारे करे इन्हनि जे मथां भित खे छॾे ॾियो, भित भले इनखे चिथाड़े छॾे। हे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाए त इन्हनि खे अहिड़ी जेको आहे ज़ालिमनि खे सज़ा ॾियो। ऐं ॿिए नंबर ते इमाम मालिक या अहिड़ी तरह इमाम अहमद बिन हंबल जो कौल आहे त जेकॾहिं कोई बि अगरि बंदो अगरि मुस्लमान हुजे या गैर मुस्लिम हुजे, जेकॾहिं अहिड़ी का बुराई करे थो त उनखे कहिड़ी सज़ा ॾिबी? सभ खां पहिरियां उन जूं अखियूं जेको कढिबियूं, ज़िंदा जूं अखियूं कढिबियूं, उनजा पेर बि ॿई कटिबा, उनजा हथ बि ॿई कटिबा, उनखे हाणे छॾे ॾियो बसि इलाइक़े जे अंदरि, ताकी हे इबरत वारो निशान बणिजे इलाइक़े जे लाइ। हे ख़बर पवे न हिन बदमाश अहिड़ो कमु कयो न, हाणे हिनखे इहा सज़ा बि इहा ॾिनी वई आहे। इस्लाम इन कबी फेल जे बारे में सज़ा इहा बयानु कई आहे।